हरिओम नमः शिवाय। ये कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कुड़मी जो साथ। हिकु दफ़े राजा शिकार करण लाइ वञी रहियो हो त रस्ते में हिन ॾिठो त हिकु हारी उस में हर हलाए रहियो आहे ऐं ख़ूब मस्तीअ में राग ॻाए रहियो आहे। राजा इन खां अॻु में कंहिंखे बि एतिरो ख़ुशि कोन ॾिठो हो। तंहिं करे राजा हैरत में पइजी वियो ऐं ना हू पाण ख़ुशि रहियो थिए। राजा वटि धन दौलत नौकर चाकर सभु कुझु हुआ, तॾहिं बि हू ख़ुशि कोन हो। राजा हारी खां पुछियो त भाई उहो त ॿुधा, तोखे रोज़ केतिरी मज़दूरी मिले थी? हारी वराणियो जवाबु ॾिनो त ए राजन, 8 आना रोज़ाना मिलनि था। राजा अजब में पइजी पुछियो त सिर्फ़ु 8 आननि जी मज़ूरी में ई तूं एतिरो ख़ुशि आहीं? कीअं थो रहे एतिरो ख़ुशि तूं? हारी तमामु प्रेम सां 2 हथ अदब जा ॿुधे चवणु लॻो त 8 आननि मां रोज़ 2 आना कर्ज़ु चुकाईंदो आहियां, 2 आना कर्ज़ु ॾींदो आहियां, 2 आना अॻिते लाइ रखंदो आहियां ऐं बाक़ी 2 आना खाईंदो आहियां। हारीअ जी ॻाल्हि सां भरियल हारी ॻाल्हि कोन चई। हारी ॻाल्हि खे घुमाए फिराए पहेली जी सूरत में चयो ऐं हारी जी इहा ॻाल्हि राजा सम्झी कीअं न सघियो। इन हारी खां पुछो त तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में कोन आई आहे, तंहिं करे तूं साफ़ साफ़ खोले बयानु कर। हारी चयसि त ए सरकार, माता पिता मूं खे पाले वॾो कयो आहे, इन करे उन्हनि जो कर्ज़ु मूं ते आहे ऐं 2 आना डेली उन्हनि जी शेवा में ख़र्चु करियां थो ऐं अहिड़ी तरह 2 आना कर्ज़ु चुकायां थो। 2 आना मां पंहिंजे पुटनि ते ख़र्चु कंदो आहियां। हींअर मां उन्हनि खे खाराए रहियो आहियां, जॾहिं उहे वॾा थींदा तॾहिं मूं खे खाराईंदा। अहिड़ी तरह 2 आना डेली कर्ज़ु ॾियां थो। 2 आना रोज़ ग़रीबनि खे दान ॾींदो आहियां, उहे मूंखे ईंदड़ जनम में मिलंदा। अहिड़ी तरह 2 आना अॻिते लाइ रखां थो ऐं 2 आना जेके बचंदा आहिनि उन्हनि मां पंहिंजो पेट पालींदो आहियां। हारी जवाबु ॾिनो। राजा हारी जी अक़ल जी ॾाढी तारीफ़ कई। हिन चयो त तुंहिंजो हिसाबु ठीकु आहे, बिल्कुलु करेक्ट आहे। राजा पंहिंजे मन में सोचणु लॻो त सचमुच ज़िंदगी में आनंद ऐं हसी ख़ुशी धन मां कान थी मिले। इहा त मन सां वास्तो रखे थी। ख़ुशी त माण्हू पंहिंजी आमदनी जो ठीकु ढंग सां हिसाबु करे ख़र्चण सां हासिल करे सघे थो। तो जय सियाराम। अगरि तव्हांखे अहिड़ियूं ई असांजूं ॿियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि, इन लाइ तव्हां असांजो यूट्यूब चैनल आत्मज्ञान खे विज़िट करे सघो था ऐं आनंद लाभ पाए सघो था। तो जय सियाराम।